इब्राहिम साहब, शुरुआत कयूं था पाण जेका ही सऊदी अरब में 2 ॾींहंनि वारी कॉन्फ्रेंस थी ऐं कॉन्फ्रेंस त पंहिंजी जॻह ते, पर कॉन्फ्रेंस खां पोइ जेके बयान आया आहिनि, ख़ासि तौर ते जंहिं बयान खे अहमियत ॾिनी पई वञे उहो बयानु आहे सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जो, जंहिं इसराइल जे हवाले सां त घणो कुझु ॻाल्हायो आहे, पर ख़ासि तौर ते ईरान जे हवाले सां उन्हनि जेको कुझु ॻाल्हायो आहे उनजी अव्हां केतिरी अहमियत पिया ॾिसो त हू दुनिया खे चवनि पिया त इसराइल खे पाबंद कयो तो ईरान जी ख़ुदि मुख़्तियारी जो ख़्यालु करे, यानी जेके हमला वग़ैरह थियनि पिया उहे बंदि थियणु खपनि, या उन्हनि जो इहो चवणु आहे त फ़लस्तीन ते जेको कब्ज़ो आहे इसराइल जो उहो ख़तमु करायो वञे। सो माज़ी में त ईअं ई नज़र आयो आहे त सऊदी वली अहद खे ट्रीट कयो वेंदो आहे ॼण त अमेरिका ऐं इसराइल जो जेको आहे सो दादले तौरु उन जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जो बयान अचण जी केतिरी अहमियत आमी ॾिसो पिया? महिरबानी नसीर साहब, बिल्कुल सऊदी अरब जो जेको किरदार माज़ी में रहियो आहे, ही जेका हाणोकी सूरत हाल नज़र पे अचे, या ही जेको बयान आहे वली अहद जो, इहो पॉलिसी शिफ्ट इनखे चई सघिजे थो, जेकॾहिं हू उन में सीरियस आहिनि ऐं सीरियस लॻनि बि था, छाकाणि जो सऊदी जेको आर्मी चीफ आहे उन ई ईरान जो दौरो कयो आहे। इहा जेको ख़ुदि हिकिड़ो अंदरूनी जेको अरब कंट्रीज़ जो जेको तकरार हो उहो माठो थींदो नज़र पियो अचे। ही जेका कॉन्फ्रेंस जी आहे ही इंतिहाई अहमियत जी हामिल आहे, इहा अॻु में थियणु घुरिजे हा, छाकाणि जो OIC जहिड़ी जेका असां तंज़ीम आहे उन ई को अहिड़ो ॿूटो न आहे ॿारियो। हिन सूरत हाल में जेका कॉन्फ्रेंस थी आहे उन में खुले ऐं वाज़े लफ़्ज़नि में सऊदी अरब जे तरफ़ां अहिड़ो पैगाम ॾियणु त इहा ॻाल्हि सही आहे, पर ही जेको तकरार इवन इसराइल गज़ा जो या इसराइल लबनान जो या इसराइल ईरान जो बुनियादी तौर ते इहो टिरुखी चइजे या जेको सो हिकिड़ो तमामु गहरे क़िस्म जो जेको तकरार आहे, आम तौर ते किथे उहे मज़हबी या तारीख़ी जाग्राफियाई उहो तकरार हलंदा रहंदा आहिनि। हिते त ही जेको इशू आहे इहो इशू तमामु घणनि मामलनि खे जेको सो टच करे थो, उन जे करे बिल्कुलु इहा वक़्त जी ज़रूरत आहे त जेके सपोर्टर आहिनि फ़लस्तीन जा या ईरान जा या लबनान जा, यानी एंटी जेके इसराइली जेको सो कब्ज़ो आहे उन जे जेके मुखालिफ़ आहिनि उन्हनि खे बिल्कुलु हिकु हंधि थियणु, हिकु हंधि जेको सो वेहणु घुरिजे। पर आम तौर ते जेके आलमी तकरार थियनि था उन्हनि में उन्हनि खे हल जे लाइ जेके आम रवाजी तौर तरीक़ा हूंदा आहिनि, हिननि मामलनि में वरी थोरो अजीब आहे। मिसाल तौरु हिकिड़ियूं जेके लॉन्ग टर्म शॉर्ट टर्म पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि, ॿियूं लॉन्ग टर्म हूंदियूं आहिनि, पोइ वरी उन्हनि में इंटरनेशनल जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे इन्वॉल्व कबो आहे, जेके इंटरनेशनल फोरम हूंदा आहिनि। शॉर्ट टर्म में ख़ुदि जेको सो इहे ई आहिनि हिकमत अमली सीज़ फायर थींदो आहे, उन खां पोइ जेके कॉन्फिडेंट जेके बिल्डिंग मेयर्स खणिबा आहिनि, हिक ॿिए सां सहकार वधाइबो आहे, पोइ स्ट्रेटेजिक पॉइंट ऑफ व्यू खां हुजे या मुआशी पॉइंट ऑफ व्यू खां हुजे, या जेको सो लॉन्ग टर्म में वरी बाक़ी ॿियूं शयूं जेके थियनि उहो उन ई में ॿियनि जी जेका ॿियनि खे इन्वॉल्व कबो आहे, ऐं वरी जेको सो इन क़िस्म जा के आलमी मुआहिदा बि कबा आहिनि जिन में चाकरी ॿियनि जी हूंदी आहे। हिते थोरो मामिलो घणो जेको सो आहे उहो मुनफ़रिद बि आहे ऐं मुख़्तलिफ़ आहे, ऐं तकरार तमामु घणो पुराणो आहे। उन जे करे उन खे हल करण जे लाइ इहो दुरुस्त आहे त उहे मुल्क जेके आहिनि, ख़ासि तौर ते जेके अरब दुनिया आहे ऐं पोइ बाक़ी जेका मुस्लिम जेके सोकाल्ड मुस्लिम उमा चयो थो वञे, उन्हनि खे इन्वॉल्व रुॻो बयानबाज़ी ताईं थियणु न पवंदो, थियणु मतिलबु न घुरिजे। उन्हनि खे सिंसियरली ॿियनि आलमी क़ुवतुनि खे जिन सां हू वेझा आहिनि उन्हनि खे क़ाइल करिणो पवंदो हिन इशू ते, जीअं हिकु ई भेरो ही मामिलो जेको सो आहे उहो हल थी वञे। ही जेके बयान अॼु आया आहिनि या जेको पधरनामो जारी थियो आहे, चलो उहो ठीकु आहे, वक़्ती तौर ते उहो सही आहे, उहो उन्हनि जो जेको सो मौक़ुफ़ ज़ाहिर थिए थो, पर हिन सॼे आलम में जेके मुस्लिम मुल्क आहिनि उन्हनि में केतिरी क़ुवत आहे, हू जेके इंटरनेशनल जेके लॉबीज़ आहिनि या इंटरनेशनल जेके क़ुवतूं आहिनि उन्हनि खे केतिरो इन्वॉल्व करे सघनि था, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे। ऐं उन खां बि वधीक ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे उहे जेके अंदरूनी इख़्तिलाफ़ आहिनि, मिसाल तौरु ईरान ऐं सऊदी जे हवाले सां
त केरु जेको सो सदाईं इहो तासुर मिलंदो रहियो आहे त उन्हनि जा पाण में इख़्तिलाफ़ एतिरा आहिनि, उन जे करे सऊदी जो पलड़ो जेको सो हमेशह जेको पासो सऊदी हमेशह अमेरिका जो खणंदो आहे या उन जे ज़रिए इसराइल जो खणंदो आहे। त हिननि जा ख़ुदि जेका आहिनि उहो तज़ाद ख़तमु थियणु घुरिजनि ऐं ही फोरम आहे या ही कॉन्फ्रेंस हुई, इन खे लाभाइती कॉन्फ्रेंस उन सूरत में थी सघे चई सघिजे थो जॾहिं अमली तौर ते को हिननि जो ठाह थी वञे या सही। को अहिड़ो नतीजो साम्हूं अचे जंहिंखे दुनिया जेको सो ॾिसी सघे।